आयूं आ कहेगा देते हो पान पया दिल बंध में आयूं आ कहेगा देते और ले आए कुल्हत सजो लड्डो पा देते जागदा रहो कुल्हत सजो लड्डो पा देते खटण कमाइण तेड़ा ना पैसे की हलाए 2000 थी दे तू हद हलायूं अहिड़ा नायूं आ कया मां इन माण्हूअ जो हो खटण कमाइण तेड़ा नायूं हद हलायूं अहिड़ा नायूं रोटी तेरे नंबर जा हुजणा आयूं तेड़ा नायूं हेड़ा बीठो तव हेड़ा कोन पुजूं था कंहिंजे सॾ ते ऐं न पढ़ा ॾेते कोन पुजूं था कंहिंजे सॾ ते ऐं न पढ़ा ॾेते रुली आए पुल्ले ते सजो लड्डो पा ॾेते रुली आए पुल्ले ते सजो लड्डो पा ॾेते कोट सजो आ कके असां अलाए केड़ो हशर कंदियूं अड़े शक न कर कर पक्का सामा ज़हर जाए मिले पियारे छॾियांसि कोट सजो आ कके असां शक न कर कर पक्का सामा मुंद में आयूं ओए शुक्र में घर मिला था थक्का सामा हाँ मीरज़ादी यो ख्वाब हो कूड़ ते हरदम संदरो आहे शौक मुहारत अड़े कूड़ ते हरदम संदरो आहे शौक मुहारत लिली आए कुल्ले ते सजो लड्डो पा देते सुहागण सदको तो के कुर्बत अड़े लिली आए कुल्ले ते सजो लड्डो पा देते अदा के वरी वेसर जो दौरो तो पए दवा पी पुट इहा कुर्बानी मूंखे ई ॾियणी पवंदी अदा तो पीती जन मां पीती नज़रुनि में आ प्यार असांजो तुंहिंजी शादी सिर्फ़ मूंसां ई थींदी बेड़ो तेजल पार असांजो मूंसां शादी चवंदी करी ऐं नज़रुनि में आ प्यार असांजो बेड़ो तेजल पार असांजो पंहिंजा वेरी थी पिया आहिनि सभिनी ते आभार असांजो अभी तुम्हें दुश्मन आए घर सारो पर डढुआ डाले ते दुश्मन आए घर सारो पर डढुआ डाले ते रुन्नी आए कुल्ले ते सजो लड्डो पा देते ताती वनी तातिया बावनी अरे रुन्नी आए कुल्ले ते सजो लड्डो पा देते भोतार बाबा तांखे माराणे जे चक्कर में आयो ॿियो छो आयो हाँ हाँ हेड़े छा थो पकी मां भोतार खे छो माराईंदुसि ॿीहर मिल्कियत ते कब्ज़ो करण लाइ मुंहिंजा घोट राजा घोट केर घोट कंहिंजो घोट परे थी परे हल माठ करे बीह गोड़ न कर जग जे साम्हूं मूंसां तूं मंगणो कयो आ मुंडरी पार आई अथई हाणे इनकार करे माण्हू खिलाईंदे छा वो वक्त तू खाई वे जॾहिं असां ते हुकुम हलाईंदो वे हाणे इन क़ाबिल बि न आहीं जो तोखे असां पंहिंजे घर जो नौकर करे रखूं मूं हिते वात पटे छो बीठो आहीं इहो ॿुधाए ते कहिड़े कम सां आयो आ बुरको घुर्जे बुरको ॿिनि ॾींहंनि जे लाइ बुरको घुर्जे खटीअ जो घर किथे आ नानी तू केर आही अमा तोरो हेॾे ता अच्छी ॾाढी उमिरि में त मूंखां बि वॾो ई वरी नानी थो चई शर्म नथो अचे गलती थी वई मुंहिंजी अम्मा छा ॻाल्हि पहुतार बाबा परेशान नज़र पिया अचो यार परेशान इन जे करे आया त पोड़ी न छा पोड़ी छा न पोड़ी तू मुझे दिल जे दर्द के कोन समझी सघंदे करीम हल अरे रिल्ली आए कुल्ले ते सजो लड्डो पा देते अरे रिल्ली आए कुल्ले ते सजो लड्डो पा देते
अरे बाबा यो ॿार गोड़ छा जो सम्झां थो त अदा शेरल को वॾो मसइलो कयो आहे। भवतार ॾाढ़ू खान सफ़ा होश में ई न हो, सॼो ॻोठ पाण सां खयो थो वठे। पूरो गोठ पर छो दा हिन वक़्तु भाॼाई सावण खे ॿधी खणी विया आहिनि, पोयों कंहिंजो वारो आहे इहा का ख़बर कोन्हे। ऐं जेकॾहिं शेरल तुंहिंजो नालो खयो त पोइ त मां उबतो टंगियल हूंदुसि। जॾहिं तूं शेरल सां वियो ई न हुए त पोइ उबतो तूं छो टंगियो पियो हूंदे? छा सावण शेरल सां गॾु वियो? चयो मित हिन वक़्तु भवतार ॾाढ़ू खान होश में ई न आहे। शेरल तुंहिंजो नालो कोन खणंदो अदा, तूं को बिल कोन कर। भाॼाई पादर पुछनि था, जॾहिं न भवतार का पादर लॻसि मुंहिंजो त छा पर बाबे जो नालो बि खणंदो। हाणे मूंखे भूछारीअ सां रहणो पवंदो। भोतार जे बाछाईअ जो ख़ैर बाबा। ख़ैर हुजई पोड़ा, ख़ैर हुजई। हल भोतार बाबा, मां तव्हां ॾे हिकु कम सां आयो आहियां। पोड़ा तूं कम खे छॾ, मूंखे हिकु सलाह ॾे। हल मुंहिंजी छा मजाल जो मां भोतारनि खे सलाह ॾियां। तूं उमिरि जो वॾो आहीं, तुंहिंजो तजुर्बो बि वॾो हूंदो, इन करे तोखे सलाह ॾियणी पवंदी। हल ॿुधायो भला सलाह कहिड़ी वठण था चाहियो? हिकिड़ी माई आहे जेका तोसां शादी करण थी चाहे। हल इहा त तमामु भली सलाह आहे भोतार साईं। पोइ वारो कयो, शादी करायो। तुंहिंजी शादी करायां? हल हा भोतार साईं, पोइ त भलाई थी वेंदी। मूंखे ॾिठो अथई, मां बि शादी करण वियो हुउसि। हल अच्छा, पर हाणे अरे ख़ुदकुशी करण जे चक्कर में आया है। हल यो छो? अरे छो के छॾ, हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए। पुछो भोतार, पुछो। जेकॾहिं मां तुंहिंजी शादी करायां त तूं पोड़ीअ खे पसंदि कंदे या छोकिरीअ खे? ॿुधाए। हल भोतार साईं, पसंदि त छोकिरी ईंदी न। हल 80 साल जो पोड़ो बि छोकिरीअ खे थो पसंदि करे, पोड़ीअ खे नथो करे पसंदि। पोइ भला मूंखे ॿुधाए, मां कीअं पसंदि कयां पोड़ीअ खे? हल न भोतार साईं न, छोकिरी न आहे त ख़ैर आहे, पोड़ी बि हली ईंदी आहे पाण। बसि हाणे तव्हां रुगो मूंखे इहो ॿुधायो त तव्हां मुंहिंजी शादी कॾहिं था करायो? मां पंहिंजे मसइले हल करण लाइ हिन खां सलाह थो वठां। हे वरी पोड़ो शादीअ लाइ तयारु थी वियो आहे, हाणे हिन जो छा कजे? भोतार साईं, तव्हां पाण ई त चयो त तव्हां मुंहिंजी शादी था करायो पिया। हल मां तुंहिंजी शादी करायां, पोइ कुंवारे शादीअ राति तुंहिंजो मुंहुं ॾिसी ख़ुदकुशी करे छॾे, पोइ त पुलिस मूंखे खून जे केस में अंदर कंदी। हा अंदर कंदी? हाणे छा थींदो? मां पहिरियां ई परेशान, तो त मूंखे रहंदो परेशान करे छॾियो। बाबा ओ बाबा, पादर खाराईंदो अलाए छा? राइट पेर किरड़। हा हे वरी काॾे हो? अञा पूरी सलाह ई न कई सही, हे वरी हलियो वियो। हल अड़े मूंखे ख़बर आहे तव्हां ॿई भाउर वरी मुंहिंजी मिल्कियत ते कब्ज़ो करण था चाहियो। न भोतार, इहो तव्हां ग़लति था तसवर कयो। इहा ग़लती मूंखां त कॾहिं न थींदी। हे त अरबाब वारो भाउ आहे, फोक चरियो, उन खां थी ग़लती। पाण सियाणा सॼा माण्हू बाबा, अहिड़ी ग़लती छो कंदासीं? तुंहिंजी इज़त आहे, तूं ॾाढ़ू खाना को सूफ़ थोरो ई आहे। न पोइ असांजे बंगले में राति चोरी करण छो आयो है? हाँ हल। ओ भोतार, मां चयो न, उहो मूंखे गुलू वठी आयो हिते। तूं त हाणे गुलू खां पुछा कयो त गुलू मूंखे छो वठी आयो? गुलूअ खे असां ॾिसी वठंदासीं, तूं बंगले में छो गिड़े? हा भोतार, इहा ॻाल्हि तव्हां सही था कयो। इहा मूंखां ग़लती थी वई, उन चरे चवण ते मां हिते हलियो आयुमि। माफ़ी। गुलू तो मथां ॿिएजी वियो त पोइ? हा साईं, पोइ तव्हांजो मुंहुं मुंहिंजो मोचड़ो। भोतार जो मुंहुं तुंहिंजो मोचड़ो? न मतिलब मुंहिंजो मुंहुं भोतार जो मोचड़ो। जेका वणे उहा शादी कयो, मां हर सज़ा भुगतण लाइ तयारु आहियां। मोचारा, तूं हिनखे वञी कमरे में बंदि कर, कांबू जांबू करीम खे साण खणी गुलू खे वठी हिते अच। जे गुलूअ खे न वठी आए त ॿुधाए त उबतो टंगियल हूंदे। ठीकु आहे भोतार, ठीकु आहे। अचनी भागा, तूं त असां लाइ आधार करे छॾियो। हलियो हलियो। चादरीअ खे उछलिया
हे पान बेइज्जती आ अजायो फिल्म ये तो कम जी आ इत्तेफाक घेरे में अची वञा त हे त वॾे बचाव जी आ चादर ज़रूरी आ पर हाणे छा कजे हाणे वञा त काॾे वञा शेरल जे चक्कर में अची वॾी ग़लती कई अथमि भोतार धण हमराहनि जो वठी अचे थो ॻोल्हींदो जेकॾहिं न पकिड़जी पियुसि अहिड़ो कुटींदा जो सॼो साल खटंदे पियो हूंदो मुंहिंजा मौला मुंहिंजी जान छॾा ॿीहर मां किने माण्हू थियण खां तौबा कई रुगो ही दफ़ो जान छॾा मुंहिंजा मौला हाणे मूं तौबा कई किने माण्हू थियण खां मूं तौबा कई मां भलो माण्हू थींदुसि तस्बीह पढ़ंदुसि निमाज़ पढ़ंदुसि रोज़ा सभई रखंदुसि मुसले तां मां पेर ई कोन लाहींदुसि मुंहिंजा मौला मूंखे माफ़ी ॾे यो सॼो कमु तुंहिंजो आहे शेरल मिला तॾहिं त ज़लील पियो थिया मां तोखे ज़लील करायो अड़े तोखे कुदरत ज़लील कयो आहे मां त रुगो ज़रियो आहियां मां ज़लील करायो आहे हिनखे मोतबर सियाणू नथी मूंसां एतिरो वात न हण गुलू खे तूं मुंझाए ते न वठी अची आ त हितां ज़लील सां न थियूं इन गुलू कमीने त मूंखे ज़लील करायो आहे इहो गुलू मूंखे हिते वठी आयो मूंखे हिते फासराए हिते टंगराए पाण भॻो हलियो वियो मां तो निकिरां रुगो मां टंका भंदो मां छॾींदो मां मुत भरिया गुलू असांजो गुलू अहिड़ो आहे ई कोन शैतान माण्हू तूं आहीं अरे तूं मूंखे शैतान थो थिए मूंखे शैतान थो थिए तूं शैतान खे शैतान न चवंदुसि ॿियो छा चवंदुसि अरे वात बंदि रखो निभागा नथो चमाए त वञे तूं मथे ते चढ़ो तूं शैतान थो करे मूंखे शैतान त तूं आहे तूं वात बंदि रख अचे ये सामान जी पर्ची वञी मुंहिंजे घोट खे ॾिजांइ चइजांसि तुंहिंजी कुंवार मोकिली आहे इहो समूरो सामान पाण शाम ताईं वठी अची ते पुॼे न त पोइ पाण सम्झे थो माई खटी तूं घोट जे लाइ न्यापो बि मोकिली या धाड़ेलनि वारो दड़को जेको चयो आहे उहो कर तूं मुंहिंजे लाइ वधीक सियाणो न थी ही पर्चो भोतार खे न मुंहिंजे घोट खे ॾिजांइ हथ में मुंहिंजे घोट खे सम्झी वए न ॾेढ फुटा हाओ सम्झी वियुसि ॿी ॻाल्हि त मूंखे ॾेढ फुटो चई मुंहिंजी बेइज़ती न कंदी कर तोखे ख़बर आहे न त मां बिलोर आहियां बिलोर वॾो बदनाम आहे तूं ईअं कोन वेंदे वञा थो माई खटी होश न वञाए निकुर इहो त वॾो मसलो थी वियो हाणे छा करणु घुर्जे ॾितल सुठी सलाह ॾियां त कुझु ॾींहं लाइ ॻोठ छॾे हलियो वञे त काॾे वञिजे का वाही कोन थी सुझे पहलवान बाबा मिट माइट त हूंदा ई न उन्हनि ॾे हलियो वञ महांगाई चोट जी आहे मिट माइट बंदूक भरियो वेठा आहिनि जेको बि महिमान अचनि थो असली सफ़ा सिधी बंदूक सीने में दाड़नि पंज किलो मिश्री 2 किलो बादाम 3 किलो काजू 1 किलो अखरोट 1 किलो पिस्ता 5 किलो मखण कर्नल चांवर मण अटो 1 कटो आयल 10 किलो खंड 8 किलो चाहे किलो वारा 2 पैकेट 1 भी न 2 पैकेट यो घर जे सामान ऐं मेकअप जो पूरो सामान इन खां अलावा छाए कपड़नि जा 5 वॻा
ही मूं इन सामान लिखियो आहे उहा अञा लिस्ट टिकी आहे अञा हीअ अधु आहे हे सभु छा आहे तुंहिंजी कुंवार जी फरमाइश आहे मां छा थो करे सघां अरे कुंवार खे हणो बंदूक साहिब दुनाली ॿीहर को अहिड़ो परचो खणी आए न तीअं गुलेलीअ सां चुटे मारींदोसांइ हल इहा ई धमकी तुंहिंजी कुंवार मोकिली आहे जेकॾहिं न तो सुभाणे सामान न मोकिलियो त पोइ सम्झी थो यार मुसीबत थी वई हे त वॾी मुसीबत थी वई हा हाणे कजे त छा कजे तूं ई ॿुधाए भला हल सामान मोकिल का बि मुसीबत न आहे अरे तूं हाणे हल इहो सॼो मुंहिंजो मसइलो हाणे हल हल वञा थो भुता भई तव्हां नाराज़ न थियो यार हिन पोड़ीअ त मुसीबत करे छॾी कंहिंसां सलाह कयां जो हिन जज़ा मां जान छुटे न त पोइ मां त मरी वेंदुसि कंहिंसां सलाह करणी पवंदी हिन मुसीबत मां जान छॾाइणी पवंदी हा खुदा जी का मार पवे तो मुझे सिर विञायो वो ॾिसी हलंदो कर न अंधा मां त अंधो आहियां पर तुझे पोयां पुलिस आ छा ॾिसी कोन थो त भोतार होश मां निकिरी वियो आहे ऐं उन जा माण्हू जंहिंखे ॾिसनि था ॿधी खणी वञनि था वरी कंहिंखे ॿधो अथनि शेरल त पहिरियों ई ॿधल आहे सावण खे बि ॿधी खणी विया आहिनि गुलू जे पोयां उन जे पोयां त बाह भरी पई आहे ऐं ॿी ॻाल्हि अॼु त बचल ई उनजी माई खे बि वठी विया आहिनि गंद गुलूअ कयो आहे तॾहिं त उन जे मथां मारो अथनि असांखे छो ॿधंदा लितल जंहिंखे बि ॿधी खणी वञनि था न उनखे पहिरियों ई वञण सां पादर था आणनि उहे वरी ॿियनि जा नाला था खणनि लितल मां तोखे ॾेखारींदुसि 2 ॾींहंनि में भोतार जा माण्हू सॼो ॻोठ ॿधी भोतार जे अॻियां वञी पेश कंदा इहो त वॾो मसइलो थी वियो हाणे छा करणु घुर्जे लितल सुठी सलाह ॾियां त कुझु ॾींहंनि लाइ ॻोठ छॾे हलियो वञ वञिजे त काॾे वञिजे का वाही कोन थी सुझे पहलवान बाबा मिट माइट त हूंदा ई न उन्हनि ॾे हलियो वञ महांगाई चोट जी आहे मिट माइट बंदूक भरियो वेठा आहिनि जेको बि महिमान अचनि थो असली सफ़ा सिधी बंदूक सीने में दाड़नि मिट माइट अञा तो मथां रिआयत करे वेंदा पर भोतार कंहिंजे मथां बि रिआयत कोन कंदो पहिरियां त भोतार अहिड़ो कोन हुयो भोतार खे होश मां कढण वारा ये शेर लई अरबाब आहिनि जेकॾहिं हू हुनजी मिल्कियत ते कब्ज़ो न कनि हा न त अॼु इहा मुसीबत कंहिं ते बि न अचे हा हाणे ख़बर न आहे त शेर लई गुलू भोतार जे बंगले में छो घिड़िया हा हाणे त भोतार सॼे ॻोठ लाइ बाह ॿारे छॾी आहे अलाए कंहिंजी नज़र लॻी वई सभु छॾियूं हलिया विया अकेली थी वियसि तूं अकेली न है मुंहिंजा साईं मां बि तोसां गॾु आहियां मां त तव्हां सां शादीअ करण जो फ़ैसिलो कयो हो पोइ तव्हां पाण पंहिंजे नसीब खे लत हणी छॾी मां छा कयां जेकॾहिं तो फ़ैसिलो कयो हो न त मां अॼु बि हाज़िर आहियां सोना साईं पर तो अलाए छो इनकार कयो छो आहे छाजे लाइ तो पंहिंजी किरोड़नि जी मिल्कियत विञाए छॾी शादीअ खां पोइ असांजी ज़िंदगी कीअं गुज़रंदी इन जो मतिलबु त तूं मुंहिंजी मिल्कियत सां शादी करणु पई चाहीं ऐं मूंसां न सुहागण चवंदी आहे सच पोइ सभु कंहिंखे लॻंदो आहे मच जे ॿारनि ॿरई त भली ॿरई पर ॻाल्हि सची इहा आहे त हाणे तुंहिंजी मुंहिंजी एतिरी उमिरि कान्हे जो शादी कयूं उन खां पोइ तूं कमाए सघे ऐं मां मानियूं पचाए सघां कीअं ज़िंदगी गुज़रंदी असांजी ॾिसी छा थो सच थी चवां न तूं कमाईंदे न त असां खाईंदासीं छा पीअंदासीं छा कीअं गुज़ारो थींदो रोज़ी ॾियण वारो मुंहिंजे रब जी ज़ात आहे उन लाइ तूं परेशान न थी बेशक मञा थी रोज़ीअ ॾियण वारी रब जी ज़ात आहे पर इहा रोज़ी ईअं हथ ते रखी वेही रहिबो त कोन मिलंदी इन जे लाइ बि खंघ खुणक ज़रूरी आहे महिनत खां सवा कोन थी अचे पई ऐं महिनत जी वसियत हैसियत हिन वक़्तु तुंहिंजे हॾनि में कान्हे तूं सोच हिन वक़्तु तुंहिंजूं नुंहर तुंहिंजा पुट तो मां बेज़ार आहिनि जॾहिं तुंहिंजी मूंसां शादी थिए ॿुधाए उहे घर में असांखे रहणु ॾींदा बिल्कुलु बि न पोइ असां काॾे हली धिका खाईंदासीं इहो त सोचे ॿुधाए तूं बि पंहिंजी जाइ ते सही आहीं सोना साईं जेका मिल्कियत न अरबाब विञाई उहा चाराना बि न आहे बाक़ी मिल्कियत असां वटि आहे उनखे तमामु जल्द विराईंदासीं इन मां जेको बि मूंखे हिसो मिलंदो न उहो 3-4 करोड़नि खां मथे हूंदो छा इन मां असांजी ज़िंदगी सुखी न गुज़रंदी सदको वञा मां पंहिंजे घोट तां मां ठरां जा ॿुढी मरां तूं जॾहिं कुर्ब सां ॻाल्हाईंदी आहे न त
त हिन दिल जे मथो दुल वजंदा आहिनि दुल। तूं इन ख़ुशीअ खे पंहिंजे दिलि में सांढे रख। ज़मानो वॾो नाज़ुरु आहे, कंहिंजी नज़र न लॻी वञे। तूं चुप चुप में पहिरियों पंहिंजे मिल्कियत जो हिसो त वठ, पोइ इन ॻाल्हि खे ॾिस पोइ। मां सद कोन पंहिंजे सुहिणे साईं तां हाणे कुझु ॾींहं तूं इंतज़ारु कर। जीअं जो मूंखे पंहिंजी मिल्कियत जो हिसो मिलंदो न त मां हिकिड़ो बंगलो वठंदुसि, उन ते लिखाए छॾींदुसि मोहबत हाउस, ऐं पोइ तोखे उते वठी हलंदुसि। मसलो वधंदो थो वञे मीरज़ादी, कजे त हाणे छा कजे ॿुधायो। तूं ऐं मां छा कंदासीं पुट? हाणे जेको कुझु कंदो भोतार ॾाढो खान कंदो। चाचा ॾाढो खान छा पियो करे? सॼे ॻोठ खे ॿधी खणी वियो आहे, हाणे आहे असांजो वारो। इहो छा पियो चई पोड़ा? माई शेरल उते वात खोलियो आहे, असां तोखे मारण जी नियत सां बंगले में घिरियासीं। न चाचा न, इहो कूड़ आहे। शेरल ईअं नथो करे सघे। कूड़ छाजो माई? शेरल त उते इहो बि चयो आहे त अरबाब मूंसां गॾु हुयो जेको भॼी वियो। पोइ त मां बि अथी को आहियां बाबा। जो हेॾा न होॾा भोतार जा माण्हू आया, अरबाब मूंखे टंगे खणी वेंदा हितां। मीरज़ादी जल्दी कर, मूंखे बुरको खणी आणे ॾे त मां वञी जांच करे अचां त असुल माजरा आहे छा। वारो कर। मुझे घोट राजा अञा ताईं को बि सामान न आहे मोकिलियो माई खटी। सामान न मोकिलियो अथई त मूंखे त बंगले में वञिणो पवंदो। अम्मा ही सॼो चक्कर भुल जो थियो आहे। अंब मुंहिंजे लाइ हिते आयो ऐं मंगणो वरी तो करे छॾियो। मूंखे ख़बर आहे मां, समूरी ख़बर आहे। छा तूं अंब सां शादी कंदी आहे? न मां न, शादी मां गुलू सां कंदसि। इन करे अंब खे मां ब्लैकमेल करे 5-8 लख ज़रूर कढंदसि। 5-8 लख? वात पटिया, हू भोतार आहे भोतार। 5-8 लख हुन लाइ का माना नथा रखनि। भोतार पंहिंजी इज़त बचाइण लाइ 5 लख मूंखे आराम सां ॾेई छॾींदो। अम्मा असांखे जेकॾहिं 5 लख मिलनि था न त मुंहिंजी शादी जो ॾाज वाजो थींदो। तुंहिंजी शादीअ जो ॾाज त मां अलॻि कढंदसि। अंब ऐं ॾाढ़ूअ खे आङुरियुनि ते नचाईंदसि। तूं वेठी ॾिस तमाशो। मूंखे इहा ख़बर नथी पए त भोतार जा माण्हू मुंहिंजे पोयां छो आहिनि। जे भोतार जा माण्हू तुंहिंजे पोयां आहिनि, पोइ असीं छो था लिकंदा हुआ तूं? जे मूं पोयां आहिनि न त पोइ सम्झ त तो पोयां बि हूंदा। हाणे छा करणु घुर्जे? भोतार त सभिनी जे पुठियां बाहि बारे ॾिनी आहे। भोतार खे मारण जी कोशिश कई अथनि, पोइ त ज़ाहिर आहे न भोतार बि त छितो थींदो। छितो बि अहिड़ो जो सफ़ा होश विञाए छॾिया अथसि। असां कहिड़ो ॾोह कयो? चवंदा आहिनि त सुकनि सां गॾु सावा बि सड़ंदा आहिनि। मता तो पोयां हुजनि ऐं असांजे पोयां न हुजनि। जे तो पोयां न आहिनि त पोइ वञ न बंगले ते जांच करे अच त कंहिंजे पोयां आहिनि। ॾाढो सियाणो थो थी, मूंखे फासाइण थो चाही। तोखे फासाइण कोन थो चाहियां। ओयो बोचारो पियो चई। मुछोड़ो निभागो साह थो निकिरे मोचारे खां। अड़े कुकड़िया पुट छा कंदो तव्हां असांखे? करण लाइ त मां घणो कुझु कंदसि, पर इन सां मुंहिंजी न तव्हांजी बि बदनामी थींदी। इन करे शादीअ जी तारीख़ रखो ऐं इज़त सां मूंखे कुंवार बणाए हिते वठी अचो। अॼु सयूं रंधे न कराईंदी? चाचा घर में लभे अटो बि कोन थो खाइण लाइ, तूं वरी फरमाइशूं सहन थो करे। जेसी ताईं शेरल घर में आज़ाद थी नथो अचे न तेसी ताईं रुखी मानी ते गुज़र कर। रुखी मानी पई आहे, जे चवी त आणे ॾियां। अम्मा मां त रुखी मानी बि खाई वेंदुसि। असल में मूं हिकिड़ो बुरो ख्वाब लधो आहे। चवंदा आहिनि त माण्हू जेकॾहिं बुरो ख्वाब ॾिसे न त बादशाह पीर जो ख़त्मो कढाए, पोइ हर मुसीबत ख़तम थी वेंदी आहे। बुरो ख्वाब? कहिड़ो बुरो ख्वाब चाचा? इहो ई भोतार शेरल खे मारे विधो आहे। इन जे करे मां मूं ख़त्मो बस कराइण थो चाहियां। हाणे वधीक तुंहिंजी मर्ज़ी। चाचा ई वटि 100 रुपयो सयूं ऐं मोटा वठी अच। खंड ऐं घी घर में पियल आहे, वठी आ त सयूं ठाहे ॾियां त वञी ख़त्मो ॾियाराए। हाज़ुर अमर हाज़ुर हाज़ुर। असुल हीअं बसि हीअं ई मोटी आयो। मिठी मुझे इश्क त मूंखे आज़ार में विझी छॾियो आहे। अहिड़ो आज़ार न आहे हूंदो मिठी जहिड़ो मूंसां आहे। हाणे तूं ई सलाह ॾे त मां छा कयां? किनो माण्हू हाणे भलो थी वियो आहे, पोइ बि मुंहिंजी जान नथी छुटे मिठी। मां तोले दुआ थी कयां
तोखे कुछ भी कोन थींदो। तू परेशान न थी। तू परेशान थींदो ई त मां परेशान थींदी आहियां। क़ुरान मुझे मिची केडी मुझे लाइ परेशान जेकॾहिं मां हिन शेरल जे चवण में न अचां त हिन महिल मिचीअ सां कचहरी पिया अदा शेरल जे मथां भोतार इहो इल्ज़ाम हयो आ त असां भोतार खे मारायूं पिया। शेरल छो भोतार खे माराईंदो दा? भाॼाई रुगो शेरल न मुंहिंजे नाले बि चए थो पियो। हाणे छा सोचो अथव? इन निभागे भोतार मां कीअं जान छॾाईंदासीं? ओ मीरज़ादी हिकु चक्कर इहो भोतार धोखो खाई चुको आहे। हाणे कंहिंजे ज़बान ते एतबार कोन कंदो। अदा तूं त पोइ बि ॿाहिरि आई, ख़बर न आहे त हिन वक़्तु शेरल अलाही कहिड़नि हालनि में हूंदो। ख़ुदा कंदो शेरल खे पूरो। छा चई दी? मूं चयो तूं को बि खुटको न कर। अरबाब आहे न, पाणे शेरल खे छॾाईंदो। हा भाॼाई मां अॼु राति बंगले में गिरी अधे शेरल खे छॾाईंदुसि। तूं को बि खुटको न कर। खुटको कीअं न थींदो? उते भोतार को शेरल खे हिंदोरनि में वेही थोरो ई लोड़ींदो। अलाए कहिड़ो हशर कंदो मुंहिंजे शेरल सां। मालिक बस तूं ई भलाई कर। अम्मा मां बिलोर खे वठी बंगले ते थी वञा। अम्मा फिलहाल बंगले ते वञण जी ज़रूरत न आहे। भोतार अॻ में ई परेशान आहे। हाँ माई खटी मिठी सही थी चवे। किथे ईअं न थिए त भोतार ॿियनि जी कावड़ तो मां ई मुंहुं मां कढे। वचारियो थियो आ छा? मां भोतार ॾाॾूअ जी नुंहुं आहियां। नुंहुं थधी थी माई खटी थधी थी। भोतार तोखे नुंहुं त छा पर पंहिंजी ज़ाल बि कोन बणाईंदो। इहा सॼी भुल चुका आहे। भुल चुका हुजे जा ग़लती। मुंहिंजो मंगणो अंब सां हाणे थी चुको आहे। पोइ इहो मंगणो मां हाणे कीअं टोड़न ॾींदसि? अम्मा वरी बि सोचे वठ। मूं सभु कुझु सोचे छॾियो आहे। मूंखे छा करणु घुर्जे छा न। तव्हां मुंहिंजे लाइ परेशान न थियो। हल भिंदरा घेटा हल त बंगले तां थी अचूं। चई थी त पोइ हल पर थोरो होशियारीअ सां। खटीअ खां चङनि भलनि ख़ैर घुरियो आहे। ॾाढो वीचारो त अबो जा उहो खटीअ जी सट कीअं सही सघंदो? हाणे हिते बीह त मां भोतार खे वठी अचां। तुंहिंजी खल थो लाहे हिते बीह जाए। सफ़ा अहिड़ी ॻाल्हि आहे छा? इहा ख़बर त तोखे भोतार जे अचण खां पोइ ई पवंदी। मां भलो माण्हू आहे। जॾहिं मां किनो माण्हू हुउसि त उन महिल मारियो आहे न। हाणे त मां भलो माण्हू थी वियो आहे। पोइ मूंखे छो मारींदो? भलो माण्हू ख़बर आहे जेको तूं भलो माण्हू आहीं। पकड़िजी वियो चोर पकड़िजी वियो बाबा। केॾो ख़तरनाक माण्हू आहे। हेल ख़तरनाक न भोतार साईं। मां भलो माण्हू आहे। जेसि ताईं न मां हिन जी पुठी ते ॿ टे लठियूं न वहायां तेसि ताईं हे सची कोन कंदो। अड़े ॿुधाए गुलू। भोतार साईं मां निमाज़ पढ़ी वठां पोइ ॿुधायां थो। अड़े ही कहिड़ो वक़्तु आहे निमाज़ जो? को न को वक़्तु त हूंदो न भोतार साईं। तव्हां बि त मुस्लमान हो न, भला निमाज़ लाइ रोकींदो? पुट अंब हिनखे त बाबा सभु सामान साण आहे सवाइ क़ुर शरीफ़ जे। हाणे बाबा मां हलां थो अंदरि हे निमाज़ पढ़ी अचे पोइ मूंखे ॿुधाइजांइ त मां लाहियां थो पुठी तूं खल। हल बाबा तूं अंदरि वञ। निमाज़ पढ़े त ॿुधायां थो। वञ बाबे सां गॾु हल। हा मूंखे बि निमाज़ पढ़ण जो ॾाढो शौक़ु आहे। पर यार उहो यादि न पवंदियूं आहिनि त रकातूं घणियूं आहिनि। पोइ तव्हां ॿुधाईंदव त हिन महिल तव्हां घणियूं रकातूं पढ़ंदव? भोतार साईं इलाही रकातूं आहिनि। तमामु घणियूं रकातूं आहिनि। इलाही रकातूं? हा एॾी रड़ कई अथई तोखे ख़बर न आहे छा भला? हल पोइ त सिज लही वेंदो गुलू। मां बि त इहो ई थो चाहियां त सिज लही वञे भोतार निंड पची वञे मां पातरनि खां बि बची वञा। माई खटी हे तूं छा थी चईं? काथे तूं काथे मुंहिंजो शहज़ादो अंब? ओ इहा ई ॻाल्हि त मां बि कयां थो बाबा। पर हीअ सम्झे ई नथी। मां सभु कुझु सम्झां थी। तव्हांजे दिमाग़ में ॻाल्हि न आहे वेठी। भोतार सही तव्हां वॾा आहियो। हर ॻाल्हि खे सम्झो था। हाणे जेकॾहिं अंब खटी त शादी न कई त असांजी छोकिरी बदनाम थी वेंदी। ए छोकिरी आई है? हीअ छोकिरी न आहे त ॿियो छा आहे? एॾी वॾी थोड़ी आहे। अरे हीअ त अम्मा आहे अम्मा। मुंहिंजी त छा पर मुंहिंजे अबे जी बि अम्मा अथई। हल बस हाणे बस मज़ाक घणी थी।
जेकॾहिं मुंहिंजी इज़त बदनाम थी त मां कोर्ट में वेंदमि, कोर्ट में। अकुल कर माई, अकुल कर। असां इज़त वारा माण्हू, तूं असांखे कोर्ट में छिकराईंदी। तव्हां इज़त वारा आहियो त असां बि इज़त वारा आहियूं। असांजी छोकिरी तव्हांजे ई करे बदनाम थी आहे ऐं ईअं मां कॾहिं बि न थियण ॾींदुसि। अड़े कुकड़िया पुट, छा कंदव तव्हां असांखे? करण लाइ त मां घणो कुझु कंदसि, पर इन सां मुंहिंजी न तव्हांजी बि बदनामी थींदी। इन करे शादीअ जी तारीख़ रखो ऐं इज़त सां मूंखे कुंवार बणाए हिते वठी अचो। बाबा, ओ बाबा, हीअ मुंहिंजी कुंवार थींदी। अला तूं दिलि न लाए पुट, मां वेठो आहियां। मूंखे त तूं ई क़बूल आहे साईं, जे हे इनकार करे थो त। बाबा, अबोती मुझे खातिर इहा कुर्बानी तू दे बा। अला हल। ॻाल्हि त मुंहिंजी दिलि जी कई अथई, पर तूं माठ कर हींअर। हिन माई मुंहिंजो दिमाग़ फेराए छॾियो आहे। दिमाग़ त अञा मां तव्हांजो फेरायो किथे आहे? 2 ॾींहंनि में मसलो हल थी वञे। जेको बि सामान लिखी मोकिलियो आहे उहो कुंवार जे घर पुॼी वञे, न त सॼे ॻोठ में बुछड़ो कंदीमांव। हा हा, ॿुधी छॾियो, इहो ई खटियो चैलेंज अथव। हल मुक जो हणा त फेर रखां। बाबा, हाणे छा थींदो? छा वरी छा थींदो? दिभागा, उन टाइम ॿुधाई हा त मिठी न खटी आहे त मां मंगणो टोड़े छॾियां हा। हीअ फशरी न थी हा। मां कहिड़ो अदा चखे ॾिठी त मिठी आहे खटी आहे? तो तुंहिंजो इल्ज़ाम वरी मूं ते थो ॾे अबा। मां चयो मां त मिठी घुर, तूं खटी घुरी। हाणे मां छा कयां? हल। अबा, मां ने खटी ऐं मिठी जे चकर में मार खाई पुट। मूंखे जे ख़बर हुजे हा रुगी छोकिरी जे आङुर खणी मां सम्झी वञा। ए माई, तोखे सम्झ में न आई? छोकिरी वठी ॾियां न। ठीक है बाबा, माई मूंखे हाणे सम्झ में आई आहे। मनु कोन अचे हे सामान वठ। अॼु मूंखे सयूं त तयार करे ॾे। मुआ ॾेडर, मां तुंहिंजी का नौकरियाणी बीठल आहियां जो रोज़ रोज़ तुंहिंजी नयूं फरमाइशूं न, अॼु ही तयार करे ॾे, अॼु हू तयार करे ॾे। हल, माई त अॼु का होश में ई न आहे। वञ होॾे मीरीअ वटि वञ मर, इहे दोरा त कढाई। मूं बस कई माई, मूं बस कई। मूंखे कुझु बि न खपे। तूं रुगो पंहिंजो होश न विञाए। करेसि दादलो, अञा वधीक करेसि। मोए खे खट ते वेही खाराए। वॾनि जी जेका इज़त कयो पयूं न, तॾहिं त पिनण में आयो। बस कर मुआ ॾेड, पिनण में अची पिया आयो जो तोखां अची पिनिया हुआ न। माई, किरोड़नि जी मिल्कियत हूंदे सूंदे बि धिकनि थाबनि में आयो। इन खां वधीक ॿियो कहिड़ो पिनण थींदो? ही मोह वात हणंदो, अंदर साड़ींदो। जेसिताईं हिनखे सटको न ईंदो न, हे सही न थींदो। पेर ड्राहे पुट किरड़, अॼु ॿई मायूं होश में न आहिनि। काॾे काॾे चाचा, काॾे तो वञी? बीहो न हिते त सयूं ठाहे तोखे चमचनि सां तयार करे त खारायां न, पोइ वञ न। माई, इहो चमचो तूं शेरल लाइ रखी छॾ। ॾाढ़ू खान उनखे मंडो टुंडो करे हेॾे मोकिलींदो न, पोइ इन चमचे सां तूं सॼी उमिरि वेठी शेरल खे खाराइजां। ऐं ॾिस त सही, मोह केॾो त ख़ुशि थो थिए। मोए ॾेढ खे असांजे मथां वॾी कावड़ आहे। चवे थो त हीअ रनू अॼु मरनि त सुभाणे मां सुहागण सां शादी करे अचां। अदी, इहो त ॿुधाए त अदो अरबाब काॾे वियो आहे? शेरल लाइ कुझु सोचियो अथव या न? अदी, अरबाब शेरल जे लाइ ई राति ॾींहुं परेशान आहे ऐं इन ई भॼ भॼा में आहे त इहो भोतार वारो मसलो हल थिए। तूं परेशान न थी। आख़िरी दा भोतार वारो आहे। इहो लॻो त था निकिरी हलिया हलंदासीं। छा मां, तूं मुंहिंजी शादी गुलू सां कोन कराईंदीअ? बिलोर वॾो बदनाम आहे। जेकॾहिं तो गुलू सां शादी करण जी कोशिश कई त मां गुलू खे ख़तम करे छॾींदुसि। हाणे हे गुलूअ खे ख़तम कंदो, निभागो के जाए जो। छो माई खटी, तो भला मूंखे इहे सम्झो आहे छा? न न, तूं त वॾो काटुको आहीं। तोखां त भोता ॾाढ़ू खान भला वाईंदो हूंदो। इन में भला को शक? ॾाढ़ू खान मूंखे बंगले ते ॾिसी मुंझी पियो हो। हा साईं, जीअं ई ॾाढ़ू खान जी नज़र बिलोर जे पेरनि ते पई, पेरनि ते किरी पयसि ऐं चयईंसि, बिलोर बादशाह, जेको हुकुम कंदे उहे ई थींदो। तूं भली टोकरू कर माई खटी, पर मिठी सिर्फ़ बिलोर जी थींदी। बिलोर खां सवाइ ॿिए कंहिंजी बि न थींदी। ॿुधी छॾ। बाबा, ओ अब्बा, इन माई खटीअ जो मसलो हल कर। मांखे निंड न ईंदी अथई राति जो। हाणे
जीअं ई मां निंड करण जे लाइ अखियूं मूटींदो आहियां त कुंवार जे वेस में ॾाइण बणिजी मुंहिंजे सीने ते या चढ़ी वेंदी आहे खटी। हाणे ॿुधायो त मां निंड कीअं कयां? हलो ओ मुंहिंजा बाबा या माई खटी वॾी वातोड़ी आहे, वॾो वात थी फाड़े, इनखे चुप कराइण मुश्किल बणिजी वेंदो। भोतार वॾा माई खे हणो 2-3 लख बूथ में माई हितां पाणी हली वेंदी। ठीकु आहे मोचारा, तूं वञी माई खटी सां ॻाल्हाए। मां थो 3 लख रुपया ॾियांसि, पर 3 लख वठण खां पोइ हितां हमेशह लाइ हली वञे, वरी मूंखे ॿीहर नज़र न अचे। हाँ ईअं थियो त पोइ त ववा थी वेंदी, मुंहिंजी त असुल खटीअ मां जान ई छुटी पवंदी। हल बाबा ईअं करण सां खटी सां गॾु मिठी बि वेंदई, पोइ तूं शादी कंहिंसां कंदे? खॾ में मिठीअ खे, बसि रुगो मुंहिंजी इन खटीअ मां जान छुटे, मिठी पोइ ॿी हथ करे वठंदासीं भला। लाज़मी थोड़ी त इहा मिठी इन ई खटीअ वारी हुजे। हलो तो लाइ खोड़ मिठियूं पुट, बस दुआ करे न माई खटीअ मां जान छुटे, न त इहा माई खटी असांखे ॾाढो बदनाम कंदी। भोतार पोइ छा था चओ बाबल? ठीकु आहे मोचारा, तूं हल मूंसां, तोखे मां 3 लख रुपया ॾियां थो, वञी माई खटी खे ॾे। पर जेकॾहिं इहा माई खटी ॿीहर मूंखे हिते नज़र आई त सॼी ज़िंदगी काल कोठरी में बंदि करे छॾींदोसांसि। हा भोतार वॾा, इन माई खटी खे 3 लख मिलंदा न, इहा माई गैस जे फुकड़े वांगुरु हवा में उॾामी वेंदव। त पोइ वारो कर, जल्दी वञी इहो कमु करे आ। इहो कमु करे पहिरियों मूंखे ॿुधाए मुंहिंजे हाव ते तोर तई जल्दी अचे, ॿुधाए त जीअं मां मिठाई विरायां, मुंहिंजे हाव तां इहो तोर लहे। माई खटी मुंहिंजे हाव ते वॾो तोर लॻी पई आहे। हल अरे रिल्ली आए कुल्हे ते सजो लड्डो पाड़े ते